ओॾे ॾिस त मूं मानी कीअं थो खाए ॼण मींहं खां टपड़ अंदर थो करे। मानी खाइण जो अंदाज़ त ॾिस ॼण पिंडीअ खे चग हणंदो। ओ मुंहिंजी मिठड़ी मूमल तर अकुल कर ही मुंहिंजो पीउ आहे। घटि में घटि मुंहिंजे पीउ जी इज़त कर ऐं पीउ सां कहिड़ा लेखा। लेखूं करण जो इहो त मतिलबु न आहे त माण्हू घर जा थां ई खाए वञे। ॾिस मूमल मां तुंहिंजे पीउ मां में मुश्किल जी इज़त कंदो आहियां न। घटि में घटि तूं त मुंहिंजे पीउ जी इज़त कर न। इज़त त कयांसि थी न तॾहिं त वेले वेले त इहो असरु करे वेठो आहे। पर हाणे त बाबा ॻाल्हि घाटे खां चढ़ी वई आहे। मां हाणे हिन पोड़े खे बर्दाश्त न कंदमि। मूमल ईद में बाक़ी 2-3 ॾींहं आहिनि बसि ईद ताईं बर्दाश्त कर। ईद खां पोइ ओल्ड हाउस में जमो कराईंदोसांसि। जेकॾहिं ओल्ड हाउस में बि खाइण पीअण जी इहा ई स्पीड रहियसि न त जुलाब ॾेई हिन खे घरों माणे छॾींदा ऐं वरी ही पोड़ो अची मुंहिंजी गिची में पवंदो। इहा ॻाल्हि बाद में ॾिसंदासीं। फिलहाल मां ॿाहूं त वधाए मुंहिंजे पीउ खे कुझु बि न चओ। मूमल भाॼीअ में मज़ो ई कोन हो तोखे भाॼी ठाहिण बि नथी अचे। ही ठाहो अथई खण। ओए सॼो त गिरां बि नथसि। भले पुराणो माण्हू आहे न 80 मत खां छो चवंदा आहिनि पीढ़ीअ में ॻाल्हाइबो आहे पियो ॻाल्हाए बर्दाश्त करिणो आहे। छॾे 16 छॾे 19 चाचा अधरंगे जी सटाई थी छा? मां त चवां थो त पढ़ खड़ो वञी सादी मूंसाणी ते पिट त मां सवेरे मरां चोरी तुंहिंजा हे ख्वाब ज़िंदगी पर पूरा कोन थींदा। मूंखे रुगो खसीस गिढड़ी पई आहे कुझु कोन थियो आहे। हाय इहा गिढड़ी मुंडी में पवई आहे न। हिकु मनो ॿ देगी लाए जान छॾायूं आहे। खोती बि ख़ुशी थी आहे त मूंखे बालकन सुञातो। अड़े कहिड़ी मां तञा माणे सां 2-3 लाऊं मुंहिंजो मतिलबु आहे त टीजो ई कोन खाधो अथमि कीअं थो मरां। ॾिसी थो न चाचे जी फज़ीलत। अम्मा जी अञा उमिरि ई छा आहे जो अम्मा खे तो पिटे। माणे त अञा पिटी बांबड़ा पाए कल्ह मस झिंड लहराई अथव। माणे दंत खाई अचे मूं वांगुरु चपन खे लॻी आहे। माणे शर्म कर शर्म में ॿुॾी भर चंगी अञा उमिरि कहिड़ी अथसि। हो बा ओ रब जे ख़ौफ़ खां रब जे ख़ौफ़ खां एॾियूं साॾियूं गिढड़ियूं थियूं पवनि त बि नथो ॿुड़ी। 80 ते कांटो रखियो अथई। तो हेठि लह। अरे छोरा ॻाल्हि वाकई कांटे जी तूं करी न। कांटो जॾहिं मथे थींदो त कमु थींदो। ये हेठि कांटो हूंदो त कमु न थींदो रग सेट न थींदी। चाचा तॾहिं त तुंहिंजो मुंहुं तारासी जहिड़ो थी वियो आहे। हिकु अंधी ॿियो वरी खेॾी अखि बूट पोड़ा उपजन में लभई साह नथो वरी सही वर्जिश जी हणा अथई। महबूबा मां चवां थी पिणे खे सर्कस में जमा कराए वते तो भोलणनि वारा टपा ॾींदो। बाबे खे लोह जा हॾा पियल आहिनि ईअं कीअं थींदो पर थोरो इंचिस फिरी वियो अथसि पर टाइट करे था वठूंसि। अरे छोरा मां त चवां थो त मूंखे लगाम मुंहिंजो मतिलबु पंहिंजी रन खे लगाम ॾे ही वर्जिश जेका आहे असांजो पर्सनल मुआमिलो आहे पर्सनल। बाबा पोइ मुंहिंजा उॾहीअ खाधल आहे भाउ
ये मुझी ज़ाल है का खच्चर न आहे जंहिंखे लॻाम ॾियां सभु सम्झा थो पुट सभु सम्झा थो तोखे हिन रन अहिड़ियूं पटियूं पढ़ायूं न जो सॼी साइड हिनजी छॾियो बीठो पंहिंजे पीउ जो ख़्यालु ई कोन अथई चओ हो बा थोरो पंहिंजी उमिरि जो ख़्यालु बि कर हीअ तुंहिंजी उमिरि निमाज़ पढ़ण जी आहे रोज़ा रखण जी आहे हाँ हाँ रोज़ ई निमाज़ आहिनि पोड़े जो छा हिन त कॾहिं ईद जी निमाज़ बि नाहे पढ़ी मां त चवां थो त जो खां पोइ मूंसां न हलो मूंसां ॻाल्हाई था न कयो मां हुकुम ते छॾियो बीठो हुतां बसि तबाही आई त कहिड़े शान ऐं शौक़त सां थो ॾिसंदे वात पटींदे रहिजी वेंदो त ॾिसो त मां हीअ आई त कीअं थो कयां बाबू आहे गदड़ो आहे सुन मुंहिंजो बाबड़ो आहे दीन दुनिया में हिकिड़ो आहे थोरो ख़्यालु कंदी करीसि हाँ हाँ तुंहिंजे पीउ जो ख़्यालु कयां हू वरी कहिड़ो मुंहिंजी माउ जो ख़्यालु कंदो आहे जो मां वरी हुनजो ख़्यालु कयां चङो हाणे चङो सुबुह जो टाइम आहे घणी पछड़ी चङी न आहे नाश्तो खणी आ मूंखे ऑफिस वञिणो आहे वञ रे अख़बार में त रुगो महांगाई जूं ख़बरूं लिखियूं पियूं आहिनि हलो रख धणी अस्सलामुअलैकुम चाचा सोजरा वालेकुम सलाम कोड़ा का साई अरे यार चाचो काके चई आई चाचा कन्ने छॾ ॿुधाए तो अरे छजाए तो पर ई तोखे चयम तोखे पियो हिते का गेबा थोरी वेठी आ अरे मां पोड़ो न आहियां ये नकुली ऐं मिलावट वारियूं शयूं खाई इहे अच्छा पइजी विया आहिनि बाक़ी मां त अॼु बि डंडो लॻो पियो आहियां नौजवान आहे तो जहिड़ा अधड़ बि मूंखे चाचो चवंदा ओ सोजरा मुंहिंजी तोबरदारी रुगो ये थुकुन वारो तुरेशर मुंहिंजे मुंहं ते न हला आईंदा मां तूं चाचो न पर तोखे नंढड़ो भाउ सम्झंदुसि ए तॾहिं त अंधा लॻा पिया आहियूं अच्छा पइजी विया आहिनि पर हाणे ॻाल्हि इहा आहे न त असां अञा जवान आहियूं वाके चाचा सोजरा सच पुछी नी तूं 16 सालनि जो आहीं हा हाणे कई आहे न कम जी ॻाल्हि मां बकरो तोखां कोराईंदुसि हाँ सच तूं मूंखां छलो कोराई वाह 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 सची मुची पची ओ सोजरा हाणे मूंखे मोकल ॾे त कन में जेको सूर थियो आहे न मां टिकी वठी खावां ऐं सूर लहे हाणे ॻाल्हि ॿुध इहे कन ॻाढ़ा लॻा पिया अथई कंहिंखे ॿुधाइजा न चाचा फिकर न कर मां वञा थो तो मां जान छुटी ईद जे मथां कंध ते कड़की आयो छोरो वई बि नज़र ई कोन थो अचे यार मां यार पाण तुंहिंजो ज़िक्र पियो कयो त वई काॾे वई हिते आ राॾे हाल ॿकरनि जो वापारो अञा करी पियो बस छॾे ॾिनी हा ॿकरनि जो कारोबार कयां थो करी पियो न वाह कजांसि यार तो वटि न हो हा हो गुलाबी ॿकर हूंदो अछो ओ अथई हलाए छॾीसि छा मां तोखे ॿुधायां हुन ॿकरे जो हाल वई असुल नथो खपे छा अथसि 2 साल वई ॿियो साल अथसि वई पे बि नथो वई अड़े तुआरे ॿकर खे वरी किरोना थी आहे छा न चाचा न ॿकरो आशिक मिज़ाज आ अख करड़ी अथसि चाचा मुल बीड़ो अथसि जेको बि ॿुधे थो उस्कूट सोरे अॻिते हलियो थो वञे छा चई वई जा पुट मूंखे चाचो थो छॾ तूं तो करे पुट जॾहिं कारो गॾो ही गॾी तो तॾहिं छॾी तो साण चाचा मूं त अदब में सॼो मां न ऐं मुंहिंजे कन जा कहिड़ा हाल करे छॾी अरे तूं चाचो आ या चमड़े जो औलाद आ वाह चमड़ो त पुट तोखे बणाईंदुसि तोखे नवी दे वॾे ॾिस पुलिस थी अचई
मां वञी ॿुधायो थो त हे पोड़ो मूंखां रुपियो करे छोरो वाकई पुलिस वठणो था निकाल जंहिं बि न कम में कोताही कई त उनखे मां कुते सां खाराईंदसि। मैडम मां हिन सां गॾु न खाईंदुमि। मैडम पर मां हिन सां गॾु ज़रूरु खाईंदुमि। कहिड़ी मूं तुंहिंजी कुती काई आहे जो मूं ते जुमला थो कसीं। मुंहिंजो मूड ख़राब न कर रे मूंखे पंहिंजे आपे मां न कढो। मां सिर्फ़ नाले जी सुहिणी न आहियां बल्कि सॼी सुहिणी आहियां। हा इहा ॻाल्हि बि आहे त कॾहिं कॾहिं आईनो कोड़ ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो छिक निकिरी ईंदो आहे। माशरू come in, madam. Yes, come in. आशिका ओ मुझे मतलब माशिका तव्हां वियो न न मैडम मां वेहण न आयो। बाक़ी दूर पाण आयो मैडम मां तव्हांखे इहो ॿुधाइण आयो आहियां त मां महबूब खां अॻु में आयो आहियां। मैडम आई एम महबूब आई एम कमिंग। यस कम इन। माफ़ कजो मैडम अचण में थोड़ी लेट थी वई। ॿियो हाल हवाल तव्हीं ॿई हिक ॿिए खे कुते वांगुरु था ॾिसो। हिक ॿिए जा जानी दुश्मन आहियो छा? बाबा वञी कंहिं कम कार जी कयो ऐं जंहिं बि न कम में कोताही कई त उनखे मां कुते सां खाराईंदसि। मैडम मां हिन सां गॾु न खाईंदुमि। मैडम पर मां हिन सां गॾु ज़रूरु खाईंदुमि। मां त तव्हां सां खाईंदो बि कोन गॾु। मां खाईंदुसि। सॼो ॾींहुं तव्हांखे रुॻो इहो खाइण पीअण जी फिक्र आहे। ॿियो कम कार जी त तव्हां फिक्र कान्हे का। हलो हली वञी कमु कयो। जी जी मैडम। हिन ईद ते बकुर जी उज़ा ज़रूर कबी। माशूक हर ईद ते डटा सटा ॾेई कमु टपाए थो वञे। हिल अहिड़ो त सोगो कदीमांसि जो पाणे ठाहको बकरो वठी ॾींदो न त अहिड़ो ड्रामो रचाईंदसि जो यादि कंदो। घर में वेही वेही बोर थी वई आहियां। दिलि चवे थी त मूमल ॾे वञा पर ॿाहिरि गर्मी आहे केरु वञे पराए घर। साल थी कयांसि। हेलो केरु फोन सुञातई छा? मां सूह थी ॻाल्हायां। ठहियो हाणे ठहियो वॾी सूंहं थी ट्रिमई जो फ़खुर सां थी चई त मां सूंहं थी ॻाल्हायां। कॾहिं गौर सां आईनो ॾिठो अथई? सफ़ा अंब जी खोखड़ी लॻंदी आहीं। माई वॾी कांदर जी कारी आहीं। मूं तोखे सहेली सम्झी ॻाल्हि कई ऐं तूं वरी मूंखे उल्टो सिधो थी ॻाल्हाई। अड़े चरी मां त भोग पई कयां तूं त माई सफ़ा हथनि मां थी वञी। मां तोखां नाराज़ आहियां। भला सची ॿुधा तूं मूंसां मज़ाक कई? हा सच। भला इहो ॿुधा कीअं फोन कई अथई? फोन इन लाइ कई अथ माए त ॾे हाल अहिवाल मुड़ुस ऐं बकरो वठी ॾिनई या न? हा मां बि इहो ई सोचां पई जेकॾहिं हिन मूंखे हिन ते क़ुर्बानी जो जानवर न वठी ॾिनो न त ॾींदी मां संदसि खे सीर। भला सुहा मूंखे इहो त ॿुधा तो क़ुर्बानी जो बकर वरितो आहे? मूंखे बि तो वांगुरु आवाज़ उथारणो पवंदो। बाक़ी इहो मुआरो सोरो मूंखे बकरो कोन वठण ॾींदो। मूं वारो सोरो बि घणा ई ज़ोर थो ॾे तारा टिमकाए थो ॾिसे। जॾहिं न मां घर में बकरे जी ॻाल्हि थी कयां हे मुंहिंजो सोरो ऐं मुंहिंजो मुड़ुसु हे ॿई ॻाल्हि ई न टाए था वञनि पर मां बि ईअं सोलो कोन छॾींदीमांनि। चङो मूमल हाणे मां फोन बंदि पई कयां। मूंखे महबूब लाइ मानी तयारु करणी आहे। हा चङो मूंखे बि घर जा घणा ई कम आहिनि। ठहियो हाणे बंदि कर फोन। अरे मूंखे जेको गाबो अला तई खोबला कहिड़ी मूं तुंहिंजी कुती काई आहे जो मूं ते जुमला थो कसीं।
मुंहिंजो मूड ख़राब न कर रे, मूंखे पंहिंजे आपे मां न कढो। दिलि त चए थी त तुंहिंजे जिस्म जा गब्बा गब्बा कुतर कुतर करे छॾिया। गाॾी वई कंहिंजी शायदि कंहिंजी चए थी मरी वे कल गोॾो वियो ऐं ढकणी त टन 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 करे हाथी वॼे। गोॾो वियो था मासूर थियुसि, पिनण जेको थियुसि। लॻी अथसि लत त निमक ई निकिरी वियो अथसि। ही थोरो सां मुक़ाबिलो करे, अड़े वञी का मलम पटी कराए। अड़े ताक़त बि त इहा अथई न, हिकिड़ी लत में दर्द थी वियो हुई। आयो आहे मूंसां मुक़ाबिलो करण। ही ॾाढी आहे पुटु, मां ढकणी नहीं विझाया स्टील वारी, वो तो सामान निबरंदुसि। हाल फ़िलहाल तो मां पिनी पंहिंजो पेटु पालिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। अमा खुश आहीं खैरा? वालेकुम अस्सलाम मामा मुश्किन। माशूक पुट मूंखे ॾिसी मूं भेलड़ो छो थी वियो अथई? न बाबा, माशूक न हींअर उस तां आयो आहे त हिन करे न मुंहं ते गर्मी जा गुंज अथसि। मामा मुश्किन अहिड़ी ॻाल्हि न आहे जेका तूं थो सोची, ॻाल्हि उहा आहे जेका मूं सोची आहे। हाँ, तो वरी छा सोचियो? मूं सोचियो आहे त मामे खे होटल में था रहायूं। न मां होटल में कोन रहंदुसि, मां हिते रहंदुसि। मां हिते ई ईद करण आयो आहियां, पोइ रस्ता कचण थोरो ई आयो आहियां। माशूक, मुंहिंजो बाबा हिते हिन ई घर में रहंदो। भला तोखे ॻाल्हि वणी? मन तूं ॻाल्हि सम्झी नथी। मूं वारो कुराड़ो ऐं तो वारो कुराड़ो हिक ॿिए जा दुश्मन आहिनि। ईअं मूंखे लॻंदो आहे ॼण हिकिड़ो असील कुकड़ा हिकिड़ो ॿाहिरि मुल्क जो ॿियो कुकड़ा अलाए छा हिक ॿिए साम्हूं था थियनि न त उॾरी हिक ॿिए खे खड़ो हणूं। वधीक तव्हां मर्ज़ी आहे मालिक। पुट मुंहिंजे घर तूं या तुंहिंजो मुड़ुसु ईंदो आहे या हिन जो पीउ ईंदो आहे, मां हुननि खे घरां कढंदो आहियां छा? न बाबा, उनखे मां इज़त ॾींदो आहियां, घर में रहंदो आहियां। न मामा मुश्की, तूं त इहो कोन कढंदो हुई असांखे। जॾहिं तव्हां ॿई मेंह जे वाड़े में रहण जहिड़ा हुयव, तॾहिं बि पुट मूं तव्हांखे कुते वारो कमिरो ख़ाली कराए ॾिनो न। मुंहिंजे वफ़ाउनि जो इहो त सिलो ॾियो तव्हां मूंखे। माशूक, बाबा रहंदो त हिते ई रहंदो, हिन ई घर में। चरी थियई छा मूं? भला ॻाल्हि खे सम्झ। भला पिणे लाइ ॿियो कमिरो किथां आणियूं? छो, असांजो कमिरो जो आहे। भला बाबे जे कमरे में रहायसि। पर इहो पोड़ो मञींदो कोन। तुंहिंजे करे मूंखे कूड़ हणो पवंदो, पर कूड़ बि पेर खोले हणंदो था। अहिड़ो कूड़ हणंदो था बाबो त छा ॾाढो बि ॻाल्हि खे मञंदो। हाँ तो सा एडो इश्क थो कयां, एडो इश्क थो कयां तो कंहिंजे पीउ खे ताक़त न आहे उन एडो इश्क कयो। इश्क खे रख फिलहाल पासे में। इहो ॿुधा त तूं मूंखे बकरो कॾहिं तो आणे ॾे। बकरो बकरो तो न, बाक़ी मेह जी ॻाल्हि कर, मेह जी। मेह जी ॻाल्हि छो कयां? और मैं वो साम्हूं माणे थी अचे। ॿियो ॿुधा कहिड़ा मत ॿुधा। हाय हाय मुंहिंजी दादी धीअ तोखे ॾिसी अंदरि सफ़ा ठरी पियो आहे। नासी भला मूंखे ॾिसी कुझु कोन थिए छा? हाय अब्बा, तोखे ॾिसी कहिड़ो अंदरि ठरंदो? तूं जहिड़ो आहीं तहिड़ो न आहीं। अंधी जहिड़ी पेके तहिड़ी साहोरे। महबूबा, अम्मा खां हाणे गुज़ारतियूं न पुछ, इहो पुछीस त छा छा खाईंदी। तूं बस कर। मासी मुंहिंजी अमर जीअं आहे, जीअं चवंदी न उहो हाज़िर थींदो हिन जे अॻियां। ऐं हा महबूबा, अम्मा खे मां पंहिंजे कमरे में ई रहाईंदसि। हाँ करी छा थी? कंदी छा असांजी ईद हराम? न कुझु बि, पर मां अम्मा खे पंहिंजे कमरे में ई रहाईंदसि। ॾिस न, ॻाल्हि खे सम्झंदी कर चरी। हाणे हीअं था कयूं, मासी मूरत खे बाबे जे कमरे में था रहियूं। न पिणे में का माण्हू जी धप ई न आहे। मुंहिंजो पहिरियां बि तजुर्बो थी चुको आहे। अई अम्मा, मूं अहिड़ा त घुंघरा हणंदो आहे
पाड़े वारा अची चवंदा आहिनि मासी पंहिंजो जनरेटर बंदि कयो आहे। हा हा ॿुधई न, हाणे वञ अम्मा जे लाइ खाइण पीअण जो बंदोबस्तु कर। अच मां तोखे मां बुर्जी खानी सेर कराए नयो ठारायो आहे। ठीकु आहे ठीकु आहे, हली आ। दफ़ा के सुनियो घर 10 रुपया पकोड़ा खाई निकियो जो बस में पापड़ी वठी खाऊं। अल्लाह ख़ैर करे। पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, ए तूं वटि खिटिन में रुलंदी चरी थी छा? हिते मां तुंहिंजी चोरी पकड़ण आई हुयसि। हेॾे कर बकरो। ओ चरी बकरो मैडम जो आहे, मुंहिंजो थोरी आहे तोखे ईअं ॾेई छॾियां। हा हा पुट, जेकॾहिं कम जी ॻाल्हि आहे न वारो कर, जल्दी ॿुधा। अयो मूं वारी ज़ाल जो जेको पीउ आहे न मामू मुश्की, इहो वरी आयो आहे। हा सारो आयो त पोइ मां छा कयां? Hello, Mr. Mashuk, come here, quick. यस मैडम। माशुका, अॼु तोखे मूंसां गॾु बकरा पीढ़े ते आयो आहे। ईद जे लाइ मूंखे बकरो वठिणो आहे। मैडम पोइ तव्हां छाजे लाइ ठहंदो? आऊं आहियां न, अहिड़ो बकरो वठी ईंदुसि वञी छा 7 थिए। हाँ, बकरो को वॾेरे तबियत जो हूंदो छा जो फ़ैसिला करे ख़ैर कराईंदो? मैडम बकरो तव्हांखे मां ॾींदुमि, तव्हां फिक्र न कयो। तूं छो हाणे ॾींदे? मैडम मुंहिंजो ॾाॾो हो न, वो बकरे जो वॾो वापारी हो, तंहिं करे थोरी घणी ॼाण मूंखे आहे। फिक्र न कयो, तव्हांखे बकरो सुहिणो आणे ईंदुमि। भली मैडम वटि मार्क उठाइण जी कोशिश कर, पर थींदे नाकाम तोखे नाकाम मां कंदुमि। ओके, त पोइ डिसाइड थी वियो त बकरो महबूब ई आईंदो। महबूबा, तूं बकरो ख़रीद करे अची, पर जे बकरो मूंखे न वणियो न त अहिड़ी तादी कंदीसीं जो सॼी उमिरि यादि कंदो। महबूबा कमीना, हाणे तूं मरण लाइ तयारु थी वई। तो मुंहिंजे लाइ बकर न बल्कि कुतड़ो ख़रीद कयो। मैडम फूलंदे विया। बीठार छो आहियो? वञी कंहिं कमकार जी कयो। ऐं ॿुधो, जे बकरो न आणे ॾियूं थी न ख़ैर न थी। मैडम आणे ईंदुमि। हाणे महबूब तुंहिंजी ख़बर पवंदी। हेलो, केर? तव्हांजो ॾेर। इहा वरी कहिड़ी बदतमीज़ी आहे? बदतमीज़ी नथो कयां, मां तुंहिंजे दोस्त जो कोडी वारो ऐं हुली चुली वारो। दोस्त जी ज़ाल खे फोन कंदे शर्म कोन पियो अचई? भाॼाई हिन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अदा, मूंखे इहो ॿुधा त फोन छाजे लाइ कई अथई? फोन इन जे लाइ कई थमाए त मूंखे तूं इहो ॿुधा त तुंहिंजो मुड़ुसु तोसां केतिरो प्यार कंदो? मुंहिंजो मुड़ुसु मूंसां एतिरो प्यार कंदो आहे जेतिरो आशिक़ पंहिंजे माशूक सां ऐं ज़ाल पंहिंजे मुड़ुस सां। मुंहिंजो मुड़ुसु मूंखे सभिनि खां वधीक प्यार कंदो आहे। कूड़ी बाबा, तूं सफ़ा कूड़ी। तुंहिंजो मुड़ुसु तोसां झंग बिले जेतिरो प्यार कोन कंदो अथई। बसि रुॻो सॼाई ते सीट अथव। हाँ, प्यार नाहे कंदो, तो वटि कहिड़ो सबूत आहे? सबूत ॾे, न त नासुनि में रसो विझी अहिड़ी त रहड़ ॾींदी मैं जो वतंदे कुत्ते वांगुरु कूकू कंदो। कऊं ईअं न। भाॼाई सबूत इहो अथई, पैसा व्याज ते खणी पंहिंजी नई महबूबा जे लाइ पीढ़ीअ तां बकरो वठण वियो आहे। छा दा, तूं सच थो चवीं? पक न थी अचे न, पाण पीढ़ीअ ते वञी पंहिंजे अखियुनि सां ॾिस। महबूब, महबूब वीचारो मरी वियो। हा, मां हिन वारो शख़्स मां पंहिंजे घर में ॾिसां थो न। अॼु महबूब सां उहो ई शख़्स जेको मूंसां थींदो आहे। लोड़ मानीअ डगड़ीअ ते लोड़ पुट।
ही बकरो कंहिंजो आहे? बकर मैडम जो आहे, मैडम जो। मतलब त मैडम सां तो नैन मटका करी ऐं मुंहिंजे अंदर में तो सटका करी। सू है होश का कम वठ गल है छा थी? ओ माई पंहिंजे वात का सच ॻाल्हाए, मूं ते इल्ज़ाम न हण। ही वाती त मुंहिंजो कम जो आ, सच बि इहो चवंदो आ ऐं दुआ बि इहो घुरंदो आ। मां पंहिंजे दुश्मननि खे पिटियूं पारातियूं इन सां ॾींदी आहियां। जे न मुड़ुस गदार निकिरे त उनखे थुक बुझो बि इन वात सां कंदी आहियां। इहो वात त कोन थियो, वहशी खानो थियो, वहशी खानो। पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, ए तूं वधी घिटिन में रुलंदी चरी थी छा? हिते मां तुंहिंजी चोरी पकड़ण आई हुयसि। हेॾे कर बकरो। ओ चरी बकरो मैडम जो आ, मुंहिंजो थोड़ी आहे तोखे ईअं ॾेई छॾियां। अरे तुंहिंजी मैडम जी अहिड़ी जो तेड़ी, मूंखे ॾे बकर। मैडम जो बकर आ, सम्झ का त ॻाल्हि खे। अरे ये सुह सभागी त बकरो काहे भाई। हाणे मैडम खे कहिड़ो जवाब ॾींदुसि त बकरो कंहिंखे ॾिनमि? चवंदो सा त धाड़ेल मूंखां फुरे आ। जेकॾहिं चयोमांसि त मुंहिंजी ज़ाल मूंखां बकरो खसे वई त मूंखे ईअं ऑफिस मां कढी छॾींदी जे चाहे मां माण्हू मख कढंदा। न छॾींदोसांइ, न छॾींदोसांइ, न छॾींदोसांइ। माशूका, ओ मुमला, ओ माशूका। अरे बाबा, अरे काॾे वरी हो? छा बाह में धक्को लॻो। तोखे लाचार हेठि जो मथे वॾो झेड़ो थियो। अरे अब्बा, कैसा झेड़ो कई? ॻाल्हि छॾे ने वॾो झेड़ो थियो आहे। बाबा अहिड़ो ख़्वाब में छा ॾिठई जो रुॻी रंभ पई पई। ओचितो जो दाह निड़धुमि मां वठी भॻुसि कमरे मां ॿाहिरि। मूं चयो बाबे केरु मारे थो अलाए छा। अरे बाबा ॼणे मां मोकारो पाड़े वारनि जो। अरे मुंहिंजी ठूठ भॻी आहे, तूं वरी मूंखे दाबा थो ॾी। बाबा धक बि ठूठ में लॻो अथई न, हा बा मुंडीअ में त कोन लॻो अथई, रड़प थी पई। हाणे दावा न कजांइ जेसीं मां तुंहिंजी ठूठ ठाहे वठां। भली ठाहे पर यार कुझु मिड़े पार त। हा 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 हथ कला हथ तूं हथ दाह न दाह न दाह न दाह दाह सिधी थी वई हेॾे मन थी वई हेॾे सही थी न। बा तूं कारीगर ही चाहिए वॾो। बाबा कारीगर न आहियां, असल में अमीर पीर ते अब्दुल रसूल बुक जो आहे न, उहो माण्हुनि जो हॾियूं वॾियूं सेट कंदो आहे न, उनजो इलाजु कंदो आहे। माण्हुनि खे ॾिसंदो आहे वेही, उहो बि कॾहिं कॾहिं ईअं लत ॾेई सट ॾींदो आहे, हमरा खे हमरा सिधो थींदो आहे। त मूं बि कोशिशि कई, मां कारीगर न आहियां। बहरहाल अब्दुल रसूल जी महिरबानी जो मुंहिंजो पीउ लेवल में त थी वियो। अब्बा हाणे भला हिकिड़ी कम जी ॻाल्हि चवां। हा हा पुटु, जेकॾहिं कम जी ॻाल्हि आहे न वारो कर, जल्दी ॿुधा। इहो मूं वारी ज़ाल जो जेको पीउ आहे न मामो मुश्की, इहो वरी आयो आहे। हा सहुरो आयो त पोइ मां छा कयां? आयो असांजी ईद विञाइण। बाबा ईद विञाइण न आयो आहे, ईद खे ठाहिण आयो आहे। मामे मुश्की जी का वीसी रखियल आहे 8-10 लखनि जी, उहा वरी ईद जे ॾींहुं थी निकिरे। चवे थो त आख़िरी कोड़ो बि मुंहिंजो आहे ऐं ॿियो को पोइ हिते आहे कोन, त मां हिन ई त निकिरे न। इन लाइ मूं फ़ैसिलो कयो आहे त मामे मुश्कीअ खे मां तव्हांजे कमरे में थो रहायां। हा हा छो न। ए अब्बा जीअं न वीसी खुलियसि तीअं सभई पैसा मुंहिंजे तरीअ ते तोखे रखणा पवंदा। हा न त मां हिन पोड़े खे बंदूक हणी दुन फाड़े छॾींदोसांसि। हा हा बचरियो थियो ई छा, छो थो पराए पीउ खे मारे? आख़िर हू बि त कंहिंजो पीउ आहे न, मतिलबु मुंहिंजी ज़ाल जो पीउ आहे न। माण्हूअ खे मारण जी सज़ा टीप अथई, जनम टीप। हा मुंहिंजा पुटड़ा, तूं पंहिंजे सहुरे खे भली मुंहिंजे कमरे में रहाईसि। पोइ त वाह वाह थी वेंदी न।
जीअं ई पैसा मिलणसि न 2-3 लख रुपया हणूसि। वाह जी ॻाल्हि की किथे रखंदा हाणे मञो भाई रखियोमांसि इंशाल्लाह। हाणे हीअ पूरा 2-3 ॾींहं तुंहिंजे कमरे में पियो हूंदो। वाह वाह ये पैसा पोइ सभु मूंखे ॾींदे या कुझु?